नाज़रीन के अहम खबर नासीम मेहड़ वाक़े केस जे नामज़द जवाबदार PPMP बुरहान चांडो जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच 7 मार्च ताईं अबूरी ज़मानत मंज़ूर कई। दादूची अदालत बुरहान चांडो जी ज़मानत बाबति दरख़्वास्त रद्द कई हुई। अहम खबर खां नाज़रीन के अपडेट कयूं पिया। मेहड़ वाक़े केस जे नामज़द जवाबदार PPMP बुरहान चांडो जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच 7 मार्च ताईं अबूरी ज़मानत मंज़ूर कई। दादू जी अदालत बुरहान चांडो जी ज़मानत बाबति दरख़्वास्त रद्द कई हुई। इन्हीं हवाले से अपडेट ॾियण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र अबरो सां। ज़फ़र, अपडेट कजो। इन हवाले सां बुरहान चांडो जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे, कहिड़ा अपडेट आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट लाड़काणो MPA बुरहान चांडो जी अबूरी ज़मानत जेका आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे। इन हवाले सां जेका दादू जी ट्रायल कोर्ट ही उन MPA बुरहान चांडो जी ज़मानत रद्द कई ऐं उनखे सरेंडर करण जो जेको आहे हुकुम ॾिनो। उन खां पोइ हू अॼु पंहिंजे भाउ सरदार खान चांडो सां गॾु जेको आहे सिंध हाई कोर्ट लाड़काणो में एडवोकेट अख्तर अब्बास सोलंकी जी मार्फत पेश थियो ऐं उन में उन जेको आहे ज़मानत जी दरख़्वास्त ॾिनी, जंहिं ते अदालत जेको आहे हुनखे उबूरी जेका उनजी ज़मानत आहे उहा 2 लख एवज़ मंज़ूर करे वरिती आहे। ऐं इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सरदार खान चांडे जो चवणु हो त हीउ जेको मामिलो आहे असां त हमेशह जेको आहे कोर्टुनि खे ऐं अदालतुनि खे पेश कयूं पिया, पर अफ़सोस आहे त जेका आहे उमेर रुबाब उनखे सरकारी जेका आहे उहा सपोर्ट मिले पई ऐं पुलिस हुनजा जेके आहिनि कालीन विछाए पई ऐं उनखे सहूलियतूं फराहम पई करे त हू वञी जेके आहिनि रोड ब्लॉक करे। तो हुनजो चवणु हो त बिल्कुलु असां सुप्रीम कोर्ट में वियासीं, उते बि इन शइ खे जेको आहे ॾिठो वियो। हींअर जेका ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो आहे त असांजो हक़ आहे त असां सिंध हाई कोर्ट में आया आहियूं ऐं उते असांखे जेको आहे ज़मानत मिली आहे, इनखे असां फेस कयूं पिया। पर हिन तरह सां जेको आहे जेको माहौल क्रिएट कयो पियो वञे, रोड ब्लॉक कया पिया वञनि ऐं प्रेशराइज़ कयो पियो वञे, उनखे जेको आहे मुख़्तलिफ़ क़ुवतुनि जी बि जेको आहे हिमायत हासिल आहे। पर हुनजो चवणु त असां हिनखे फेस कंदासीं। तो हीउ मामिलो जेको आहे हींअर सिंध हाई कोर्ट लाड़काणो में आयो ऐं उते जेको आहे 2 लख एवज़ हुनजी ज़मानत मंज़ूर थी ऐं जेका ॿुधणी आहे उहा 7 मार्च ते जेको आहे वरी मुक़ररु कई वई आहे। जी ठीकु आहे सफ़र, वॾी महिरबानी अवां जी। इन हवाले सां तफ़सील